ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। जाम हाउस ते बिना मुक़ाबले कामयाब थियल पीपी ज़िला काउंसिल जे उम्मीदवार जाम ज़हीर अली बुलेदी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां ख़ानदान जो अवामी ख़िदमतूं अॼु बि अवाम सां गॾु आहिनि। असां पीपीअ जे प्लेटफॉर्म तां बाबा जाम मदद अलीअ जी अवामी ख़िदमत वारी मशीन खे जारी रखियूं अचूं पिया, छो जो बाबा जाम मदद अली हिकु अवामी ख़िदमत जो नालो हो। इमरान खान जी हुकूमत ख़त्म थियण खां पोइ पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। उन जो सबूत संदसि मुल्क ख़िलाफ़ ॾिनल बयान आहिनि। जाम ज़हीर अली चयो त असां बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में पाकिस्तान खपे जो नारो हणी छॾियो आहे। इमरान खान जो मुल्क ख़िलाफ़ साज़िश वारा ख्वाब कॾहिं बि पूरा थियण न ॾींदासीं, छो जो इमरान खान हिन वक़्तु परॾेही क़ुवतुनि जी साज़िशुनि जो हिसो थी मुल्क ऐं अवाम ख़िलाफ़ साज़िशूं करे पियो। पर पीपी मुल्क ख़िलाफ़ इमरान खान जी हर साज़िश खे नाकाम कंदी, छो जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहादतूं क़बूल कयूं पर मुल्क खे गैर मुस्तहकम थियण न ॾिनो। ऐं अॼु बि पीपी मुल्क जी ख़ुशहाली ऐं अवाम जे तरक़ीअ लाइ सियासी तौर ते कमु करे रही आहे। जाम ज़हीर अली चयो त ज़िलो सांगड़ त छा पर सॼे सिंध जूं बलदियाती चूंडूं मुखालफ़नि खां खटे ॾेखारींदासीं। असां ज़िले में बलदियाती चूंडुनि जी मुकमल तैयारी करे छॾी आहे। 26 जून ते पीपी ज़िलो सांगड़ अवामी ताक़त सां फतह कंदे पीपी मुखालफ़नि खे सिर्फ़ पंहिंजी नाकामीअ जा सियासी तौर ते तॾा वेहणा पवंदा। रिपोर्ट करे रहे जान मोहम्मद WB न्यूज़ रुकन बुरड़ा।